हिननि दोस्तनि जी जेका ड्रामे जो जेको उन्वान आहे उहो आहे वॾेर को निज़ाम। अॼु असांजे समाज जी हिकु इहा अहम रिवायत थी वई आहे। उन जे सरे हेठि हिननि जो ही जोड़ियल खाको अॼु असां ॾिसंदासीं। हिननि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त साम्हूं अचे पंहिंजो ड्रामो पेश कर। अब परे थो वॾेरो थो अचे। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे 5 सालनि खां पोइ वरी असां तक ते लड़ंदा आहियूं, वरी तव्हांखे पंहिंजो मुंहुं ॾेखारींदा आहियूं। सो हिन दफ़े छा सिचुएशन आहे? वॾेरा तोखे ख़बर आहे त मां सॼो शहर मुंहिंजो जेको ॻोठ आहे उहो मुंहिंजे हेठो कमु कंदो आहे। तोखे 5 इलेक्शनियूं खटायमि, तुंहिंजे तरफ़ों को नलको बीहंदो नी त बि खटाईंदुसि। वॾी महिरबानी बाबा, वॾी महिरबानी। असां खटींदा आहियूं उन तक जा माण्हू जेके आहिनि खदड़ नालो डांसियूं कंदा आहिनि, इहो असांखे खपे। वॾेरा तोखे ख़बर आहे नी जॾहिं इलेक्शन जी शाम थींदी आहे दोल घुराए रखंदा आहिनि। असां पंहिंजी बंगलनि ते वेठा हूंदा आहिनि, डांसूं कंदा आहियूं, हू नचंदा आहिनि, झुमिरियूं हणंदा आहिनि। ऐं उन जे अलावा जेको आहे असां तोॾे अजरक बींदा, तोहफ़ा बींदा, वॾी वॾी शयूं असां ॾींदियूं। डांसुनि में भगवान पूरा लॻा पिया हूंदा। तूं टेंशन कंहिं शइ जो न कर, तेसि ताईं मुंहुं जो सिर आहे नी तूं इलेक्शन खटींदो। बाबा असां सिंध जे वॾेरनि खे इहो ई त कमु आहे, हर जाइ तूं तक में खटणो, बस पोइ कमु करायूं न करायूं असांजी मर्ज़ी। हूअं त सिंध असांजे पीउ जी जागीर आहे, जंहिं थोरो घणो ॻाल्हायो आहे हुनखे कूड़नि केसनि में मारायो आहे, या विच रोड ते हुनखे गोलियूं हणी सफ़ा फरोड़ कराए छॾियो आहे। सिंध असांजे बाबे जी जागीर आहे बाबा। जेसिताईं असां वॾेरा हूंदासीं असांजे जेको ॻाल्हाईंदो उहो मारियो वेंदो। कंहिंखे असां कामरेड करे माराईंदासीं, कंहिंखे भागी करे माराईंदासीं। पुलिस असांजी आहे, साहब बि असांजा आहिनि, असां जीअं चवंदासीं ईअं थींदो। बाक़ी तूं हिकिड़ो ॻोठ में पढ़ियल लिखियल छोरो पैदा थियो, छा पियो चए हुनखे घुराए था हेॾे? उनखे वरी न घुरायूं था। आहे ॻोठ में हिकिड़ो ईअं सम्झो नौजवान आहे, उहो सम्झो पढ़ियल लिखियो आहे, सॼे ॻोठ में शौर करे छॾियो अथई त जेके वॾेरा आहिनि इहे सभु कूड़ अथनि, ठग अथनि। पर उनखे त हाणे पाण खे मुतमिन करणो पवंदो। पोइ पैसनि सां कयूंसि या मोहबत में कयूंसि या ॾाढाईअ में कयूंसि, उहो अचे ईंदो घुरायूंसि था। हा घुराईंसि जल्दी। अचे वॾेरा तूं त करे इस्लामाबाद घुमंदो आई, करे लाहौर घुमंदो आई, अॼु असांजे ॻोठ में कहिड़े मुंहं सां आयो? बाबा वोट वठण आयो आहियां, तव्हांखे ख़बर आहे 5 सालनि खां पोइ वरी ईंदा आहियूं असां। कांदई आहे ख़बर, ॿ करे पढ़ी आहियूं, पंहिंजे पाण खे खान साहब न सम्झ। लज न थींदी अहिड़े मुंहं सां हिते आयो ही? हूअं त लभो ई कोन था 5 सालनि में, वरी हाणे जॾहिं इलेक्शन वेझी थी आहे त किनो मुंहुं खणी असांजे साम्हूं आयो ही। चुप कर, वॾेरे सां घणो वधि न ॻाल्हाए, तोखे ॻाल्हाइणो त मूंसां ॻाल्हाए। अड़े वाठा तुंहिंजी सॼी ख़बर आहे, सॼी तव्हां गुलामी करे करे न वॾेरनि खे काथे पहुचायो आहे। तूं कलो को ॿार न थी, तुंहिंजो जेको वालिद साहब आहे असांजी मुरीद आहे, तूं कलो को ॿार ई, तूं ॿ अखर पढ़ी, तूं पंहिंजे पाण खे मुड़ुसु माण्हू न सम्झ। हिननि वॾेरनि जे करे असांजे अबे ॾाॾनि हिननि जी गुलामी कई, हाणे असां नौजवान बि हिननि जी ज़िल्लत ई हिन गुलामीअ में मरूं था पिया। असांजी विनियूं ऐं असांजी ॿनियूं हिननि जे ज़ुल्म ई कहर खां महफ़ूज़ न आहिनि। हिते असांजा नंग महफ़ूज़ न आहिनि। हीउ वॾेर को निज़ाम हाणे जल्द ख़तमु थींदो, छाजे करे हिन ॻोठ में नौजवान हाणे शऊर वारा पैदा थिया आहिनि ऐं तालीम याफ़्ता थिया आहिनि। हाणे तव्हांजो वॾेर को निज़ाम हिते कोन हलंदो। तूं हाणे घणो न ॻाल्हाए, इहे 2 अखर पढ़ी पंहिंजे पाण खे अलाए छा थो सम्झी, दादागिरी थो सम्झी। तुंहिंजा वॾा जेके हुया न उन्हनि खे मूं चंद टक जे ख़रीद कयो। तूं केतिरो बि पढ़, दुनिया जी कहिड़ी बि यूनिवर्सिटी में वञ, दुनिया जे कहिड़े बि तालीमी इदारे में वञ, पर जेके नौकरियूं आहिनि न उहे नौकरियूं असां वॾेरनि जे हथ में आहिनि। ऐं असां जेके तव्हां सिंध जा जेके पढ़ियल लिखियल या तालीम याफ़्ता नौजवान हो न, उन्हनि जो मुस्तक़बिल असां वॾेरनि जागीरदारनि जे हथ में आहे। तूं घणो न ॻाल्हाए। हाणे नौजवान सभु जाॻिया आहिनि ऐं नौकरियूं हाणे मेरिट ते मिलंदियूं, तव्हांजी गुलामी करण सां कोन मिलंदियूं। ऐं ही नौजवान उथिया आहिनि ऐं आउं उथियो आहियां ऐं बाक़ी सुतलनि खे थुॾा हणी उथारींदुसि ऐं तव्हांजे निज़ाम खे भञी भञी टोड़े छॾींदुसि। बस हाणे घणो न ॻाल्हाए।
तोखे पंहिंजो जेको हक़ हूंदो तोखे मिलंदो बाक़ी वधीक जेको आहे सोशल मीडिया ते आवाज़ न उथार हाणे त असांखे प्लेटफॉर्म सुठो मिलियो आहे फेसबुक हाणे तव्हां वॾेरनि ऐं भोतारनि खे त सोशल मीडिया ते खुआरी ज़लील कंदासीं जीअं तव्हां हाणे पंहिंजे निज़ाम खे क़ाइमु कयूं वेठा हो इहो निज़ाम हाणे हिन 5 सालनि में तव्हांजो भञी टोड़े करे छॾींदासीं जीअं तव्हां ॿीहर इलेक्शन ते न बीहो हिननि उहा ख़बर आहे तूं घणा ॾींहं सोशल मीडिया जो सहारो वठंदे तो जहिड़ा असां केतिरा ई माराए छॾिया आहिनि उन खां बाद जेको सिंधी अवाम आहे 3-4 ॾींहं ॾेढ वांगुरु ट्रां करे पोस्टूं रखी वरी चुप थी वेंदो आहे हलियो उहा असांखे ख़बर आहे त तव्हां जणनि जो जेको इहे मगियूं न असां कीअं लाहियूं हाणे तूं ॿुधाए तूं केतिरे पैसनि में विकिरो थींदे हुकुम कर जेतिरो पैसो चई मां ॼाणां थो तूं पंहिंजा जेके वोट ॾेई सॼा असांखे ॾे हा वोट त ॾेई नथो सघां पंहिंजे ज़मीर जो सौदो कोन कंदुसि तव्हां गद्दार वॾेरनि वटि बाक़ी मुंहिंजे हर हिकु फ़र्द जो हाणे वोट उनखे हूंदो जेको हक़ ऐं सच ते बीठो हूंदो बाबा मां चवां थो तूं पंहिंजो मुल्ह ॿुधाए उन मुल्ह सां तोखे ख़रीद कंदुसि तूं त छा पर तुंहिंजो जेको ईंदड़ नस्ल आहे उनखे बि ख़रीद कंदुसि जेसि ताईं असां हिन सिंध में जागीरदार हूंदासीं न कंहिंजो पीउ बि असांजी हुकूमत नथो टोड़े सघे छा सम्झई इहो पुराणो सिस्टम हो हाणे तव्हांजो वॾेर को सिस्टम कोन हलंदो छाजे करे सभु नौजवान मेरापुर जा नौजवान उथिया आहिनि ऐं पंहिंजो हक़ वठणु ॼाणनि था तव्हां वॾेरा जेके हिन महिल एवाननि ते पहुता उहे असांजे वोट जे करे पहुता हो ऐं ग़लती असांजी हुई जो तव्हां भोतारनि खे वोट ॾेई हिन एवाननि ताईं पहुचायो जंहिं कुर्सीअ ते वेठो ई इहा कुर्सी बि तोखे 2 सालनि में नसीब कान थींदी हाणे वॾेरा ही चरियो थी आहे न चरियो साणे वे बाबा मसलो अहिड़ो तूं ॿुधाए नी हाणे तोखे खपे छा तूं वोट ॾींदे कीअं मुतालबो त पंहिंजो ॿुधाए न पोइ ॿिए कम खे ॾिसूं था मुंहिंजो मुतालबो इहो ई आहे त मूंखे तूं सिर्फ़ु मूंखे पैसा तूं न ॾे हल मां तोखे 10,000 थो ॾियां बदिले तूं वोट ॾे मूंखे तूं मूंखे 10,000 न ॾे तूं मूंखे बसि हिकिड़ो गॾा ख़रीद करे ॾे 10,000 में अब आने गॾनि जे वापारी जी कार न कर अदा गॾनि जे वापारी घुरायो जल्दी अदा घुरायो हे या घणी चापलूसी न कर बस हेरे साइड ते अदा जेको तोखे वॾेरो जीअं चवे तूं हुकुम कजां बचा हा हा कजां सही आहे अब हाणे ॻाल्हि हीअ आहे ही हिकिड़ो लॻो आहे हेलो ही हिकिड़ो सोशल वर्कर गिचीअ में लॻो आहे असांजी वॾेर खे निज़ाम खे ख़तमु करणो थो चाहे हिनखे हिकिड़ो गॾो खपे आहे 10,000 में गॾो मिली वेंदो 10,000 में कुतो ई कोन मिले गॾो कान मिलंदो सब लूसी कुतो भला 1000 खन वधाई दी 11,000 में साईं साल न करन ता पुराने दौर जा वॾेरा लॻे थो दौर मटिजी आ साईं यार गॾनि खे कंदे छा तूं जो पाण गॾनि जहिड़ो मुंहुं आहे तूं ॿी का ॿियो को मुतालबो करे को घोड़ो ॿी का जेका पई त पाण जॾहिं तुंहिंजी औकात 10,000 जे गॾे वठण जेतिरी न आहे त तूं सिंध जे शऊर खे 10,000 में कीअं ख़रीद कंदे अदा कार वॾेरे सां न ॻाल्हाए तूं पाणी वञी ॻोठारनि खां पुछ वॾेरो कीअं आहे वाठा हाणे तुंहिंजी वाठागिरी ख़तम थिए हाणे उथण ई कयो मोरा नौजवान जी पादर न हणनि तव्हांखे वॾेरा छा आहे सलाह करे तव्हां हा वॾेरा मां बीठो आहियां तोखे मां रिश्वत छा जी ॾींदो आहियां पोस्टुनि रखण जी पोस्टुनि जी जॾहिं 14 अगस्त थींदी आहे भॻो ई साहिब 5,000 जो इश्तिहार हणो आहे या सकाफ ते ॾींहुं था चवंदा भोतार सभु 5,000 जो इश्तिहार हणो ई छा हेड़ा ई छा आहिनि बसि यार मूंखे लॻे थो मेरापुर जो आम जेको सुधरी वियो आहे हलियो तालीम आम थी वई आहे हाणे हिन मेरापुर शहर मां असांजी वॾेरकीअ जो सिस्टम तबाह ई ख़तमु थी वेंदो तो हाणे तॾहिं विड़ियो टपड़ गोल कयो पादर न ठहूं उथो जल्दी कर